अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो मेघ चांडियो आहे। मां लारकाना सिंध खां आहियां ऐं मां चाइना जी यंगज़ी यूनिवर्सिटी में पढ़ंदी आहियां। जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त चाइना में कोरोना वायरस जे करे इलाही माण्हुनि जो डेथ थी रहियो आहे। इलाही माण्हुनि में इहा बीमारी पखिड़िजंदी थी वञे, इलाही माण्हू मरी रहिया आहिनि। ऐं मां पाकिस्तान जी गवर्नमेंट खे ऐं सिंध जी गवर्नमेंट खे हथ ॿधी अर्ज़ु थी कयां, ख़ुदा जे वास्ते असांजी हेल्प कई वञे। असां सां ईअं सौतेली माउ वारो सलूक न कयो वञे। असांजा पेरेंट्स परेशान लॻा पिया आहिनि ऐं असांजी हेल्प कई वञे। प्लीज़ असांजी हेल्प कई वञे। ऐं पाकिस्तान जी गवर्नमेंट चवे थी त असां उन्हनि खे पाकिस्तान न घुराईंदासीं ऐं हिते जेके बि ॿियनि कंट्रीज़ जा स्टूडेंट्स रहंदा आहिनि उन्हनि खे पंहिंजी कंट्रीज़ वारा स्पेशल जहाज़ मोकिले उन्हनि जी गवर्नमेंट उन्हनि खे घुरायो वियो आहे ऐं उन्हनि जी पूरी हेल्प कई थी वञे। हिकु पाकिस्तान जी गवर्नमेंट आहे जेका असांजी हेल्प नथी करे। प्लीज़ असांजी हेल्प कई वञे। असां सां सौतेली माउ वारो सलूक न कयो वञे। असां सां ईअं न कयो वञे। असांजी ज़िंदगी हिते ख़तरे में फाथल आहे। अगरि हिते को पाकिस्तानी मरी वियो त उनजो ज़िम्मेवार पाकिस्तान जी गवर्नमेंट हूंदी, न की चाइना जी गवर्नमेंट। प्लीज़ असांजी हेल्प कई वञे। असांजी ज़िंदगी हिते ख़तरे में फाथल आहे। असां सां अहिड़ो सौतेली माउ वारो सलूक न कयो वञे।